सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त धाड़ेलनि खे जल्द वॾो सरप्राइज़ ॾिनो वेंदो जेको हथियार फिटा न कंदो मरंदो। ओबावड़े भरिसां रोंती जे कचे जे दौरे दौरान सूबाई घरू वज़ीर जो चवणु हो त जदीद हथियारनि एडवांस ड्रोन ऐं औज़ारनि जो ऑर्डर ॾिनो वियो आहे। हाणे बि मौक़ो आहे त जंहिंखे कानून साम्हूं पेश थियणो आहे सरंड थी वञे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो वधीक चवणु हो त कचे जे इलाइक़े में रियासती अमलदारी क़ाइमु थियण ताईं ऑपरेशन निजात मेहरान भरपूर ताक़त सां जारी रहंदो। ॾोहारनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ कार्रवाई कई पई वञे। संदसि वधीक चवणु हो त कचे में अमन अमान क़ाइमु करण बाबति सदर आसिफ अली ज़रदारी जो ख़्वाब जल्द पूरो थींदो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त धाड़ेलनि खे जल्द वॾो सरप्राइज़ ॾिनो वेंदो जेको हथियार फिटा न कंदो मरंदो। ओबावड़े भरिसां रोंती जे कचे जे दौरे दौरान सूबाई घरू वज़ीर जो चवणु हो त जदीद हथियारनि एडवांस ड्रोन ऐं औज़ारनि जो ऑर्डर ॾिनो वियो आहे। हाणे बि मौक़ो आहे जंहिंखे कानून साम्हूं पेश थियणो आहे सरंडर थी वञे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वधीक चयो त कचे जे इलाइक़े में रियासती अमलदारी क़ाइमु थियण ताईं ऑपरेशन निजात मेहरान भरपूर ताक़त सां जारी रहंदो। ॾोहारनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ कार्रवाई कई पई वञे। संदसि वधीक चवणु हो त कचे में अमन अमान क़ाइमु करण बाबति सदर आसिफ अली ज़रदारी जो ख़्वाब जल्द पूरो थींदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त धाड़ेलनि खे जल्द वॾो सरप्राइज़ ॾिनो वेंदो जेको हथियार फिटा न कंदो मरंदो।